भला तुझा भाग रईस पानी तू मूं छा चयो मोर वञ वञ रईस खे वठी अच जे रईस मुंहिंजी दादली खे हिकु दफ़ो ॾिसंदो न त मुंहिंजी दादली बि हुनखे हिकु नज़र ज़रूर ॾिसंदी। अब्बा तो हा कई त मुझे हा करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? जेकॾहिं ही सभु कुझु हलियो त रेस इनकार करे थो सघे। भला सालू भाग तुझा शींहुं मरे बि न डब न चरे जो चरे त उफट मरे। मोर रईस खे मुंहिंजी दादली जहिड़ी ॿी हथ न ई थी। वञ वञ तूं रईस खे वठी अच। सुभाणे राति असां तो वटि आहियूं। भला सालू भाग तुझा। भाऊ गुलाम कादर अॻियां थी हलो हलो अॻियां थी बाबा पोते इतबार तूं अॻियां थी बाबा इतबार खे छॾ तूं अॻियां थी छोकू तूं ई अॻियां थी। गुलाम कादर मूंखे छॾ चिबड़ भा अथसि भा उहो अॻियां छो नथो थिए मूंसां नाराज़ आहे तव्हां अॻियां थियो कुझु बि थिए तुंहिंजी भेण आहे तोसां रियायत करे बि थी जेकॾहिं न असां अॻियां थिया त असांखे पात्रनि सां छिले रखंदी मूंसां अध खां वधीक नाराज़ आहे तव्हांखे कुझु कोन चवंदी इन करे तव्हां अॻियां थियो। हाय 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 ॾिसां पई न तव्हां मां कंहिंमें बि चाढ़ो न आहे अॻड़ियुनि जा ठहियल आहियो अॻड़ियुनि जा। न न ईअं नाहे हूअं त मां मुड़ुसु माण्हू आहियां पर अॻियां थियण जे लाइ ख़तरो थो महसूस थिए। हाणे ठाहियो घणो न ॻाल्हाए मूंखे तव्हां सभिनीनि जी ख़बर पइजी वई आहे त केतिरे पाणी में आहियो। जेकर इहा ॻाल्हि आहे त पोइ मां अॻियां थियां थो। न न तूं पोयां थी मां अॻियां थी हलण लाइ तयारु आहियां। रनुनि जी मार ख़बर न का चार ईअं त असां बि कंहिंखां घटि न आहियूं सो बि यम करे पर हाणे घणो ठाउको न थी मां अॻियां हलां थो। अड़े चिबड़ पहिरियों त साह पोइ वञे हाणे वरी ठाउको थी वई। बस हाणे ॻाल्हि ॿुधो जेकॾहिं तव्हां टई इते ई पिया विढ़ंदव न बस पोइ मां वञा थी। ईअं कीअं थींदो जॾहिं मां तोखे हुतां वठी आयो आहियां पोइ हिते अकेलो कीअं छॾींदोसि जेसीं ताईं तुंहिंजो अॾीअ सां ठाह नथो थिए तेसीं ताईं मां तोखे रुखनि में कोन छॾींदुसि। हल मूंसां इहे कर न इहे कर हिम्मत ॾेखार हिम्मत का मुंहिंजी दिलि बि तोॾां वधे बाक़ी गिदड़ वांगुरु त बीठो हूंदे पोइ मुंहिंजो कहिड़ो साह चवंदो। हलो हलो अचो 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 टाइम में वञायो अचो 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 हलो भरी हलो जेसर ॾेखार हुजे अम्मा हेने भागो ढोलू हलाए काॾे हलियो वियो आहे। अम्मा मूं चयोमांसि त सुबुह जो सवेर वञी करे ऐं ॿ टे हारनि खे वठी अचे। खैर जेसर ॾेखार हुजणी अमड़ इन हेने भागे तलावर जे खो फको को बि हारी हेॾे कोन ईंदो। ईंदा अम्मा ईंदा डोलू जहिड़ा खोड़ बेवकूफ़ हूंदा जेके ईंदा। अड़ी अमड़ एड़ा बेवकूफ़ ॿिया काथो हथी ईंदा। अम्मा एड़नि बेवकूफ़नि सां त मुल्क भरियो पियो आहे। सच हिकिड़ो बेवकूफ़नि जो टोलो हेॾो बि अचे ई पियो। अम्मा हीअ त ॾाइण जन्नत आहे जीअं असांखे हवेली मां एतिरो ज़लीलो ख्वार करे कढायो। हा वाकई हीअ त जन्नत आहे। अचण ॾेसि हिन धूतीअ खे त पाण हिन जी मरामत करे था कढूंसि। खैराम मां हथ थी ॿधई इंसान ख़ता जो घर आहे मञा थी मूंखां ख़ता थी वई ॾाढी शर्मिंदा आहियां ऐं इहा उमेद रखी आई आहियां तूं मूंखे माफ़ करे छॾींदी। वरी हथ थी ॿधई खैर जेसर ॾेखार हुजे अड़ी जने त तोखे मां माफ़ी ॾींदसि। न न इहा उमेद न रखजांइ मुंहिंजी जुती चक में करे जे सॼो ॻोठ घुमंदीअ तॾहिं बि माफ़ न कंदीसांइ। इन्हे खां पहिरें जो असां तोखे धिक्का ॾेई ऐं पंहिंजे घर मां ज़लील करे कढूं हितां हली वञ। अम्मा थोरो सोच तूं पंहिंजो वात बंदि रख।
ॾिसो सूबेदार वाहिद खान हालार जी वहशत जो खुलियल नमूनो ॾिसो। मां हालार खिलाफ़ एफआईआर दर्ज कयां थो। तूं पंहिंजी कागज़ी कार्रवाई करे छॾ, बाक़ी तूं कुझु बि नथो करे सघे, कुझु बि न। हाणे मां मथे ॻाल्हाईंदुसि। जेकॾहिं हालार जे खिलाफ़ को कदम खजे तो त ठीकु आहे, न त मां हुनखे ॿुधाईंदुसि त बहादुर ख़ान सां दुश्मनी वेढ़ाइण जो अंजाम छा थींदो आहे। छा सलेमान खान मथे खां न वेही छो तो मूंखे गुनाहगार बाबा साईं, असां मिस्किन तव्हांजे पेरनि में ई सही आहे। तव्हांजे बराबरि वेही गुस्ताखी कोन कंदासीं बाबा साईं। इहा हक़ीक़त आहे जा मां ख़्वाब थो ॾिसां। हालू कॾहिं खां वठी एॾो शरीफ़ थी वियो आहे। साले मोहम्मद हाणे छोकिरी खे त घुरायो, हिक नज़र ॾिसी असां बि पंहिंजे दिल खे तसली ॾेई वञूं। अचे पई बाबा साईं, अचे पई। दादली, ओ मां दादली। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मूंखे इहो रिश्तो क़बूल आहे। हाणे तव्हां ॿुधायो त रिश्ते ॾियण जा के शर्त या को ख़र्च बणे। बाबा साईं छो तो मूंखे गुनाहगार करे गाड़ी जो पैसो मां खाईंदुसि। तौबा बाबा साईं, तौबा तौबा। बाबा साईं मां न्याणी खे जेको पुॼी सघियो ॾींदुसि। तव्हां वञी शादी जी तयारी कयो। मां शादी जी तारीख़ तय करे मोर खे ॿुधाईंदुसि। इहो अची तव्हांखे ॿुधाईंदो। जी बाबा साईं। हाणे इजाज़त आहे। जी बाबा साईं। मुकर कहिड़ो हाणे त हिन तरफ़ ते अचो। जी बाबा साईं। अचो मोरा। भला सालो तुझा भाग शी मरे भी ड्रब न चले, जे चरे त उफट मरे। इजाज़त सां तव्हां हिनखे हिते विहण ॾिनो आहे। मां त हिनखे इजाज़त न ॾिनी हिते वेहण जी, पर तुंहिंजी दादली हिनखे हिते विहारियो आहे। अरे सर न सोनी न, हिन वक़्तु तोखे ॻाल्हाइण जी इजाज़त न मिलंदी। मूंखे हिन औरत सां ॻाल्हाइण ॾे जेका हवेलीअ खे बाहि ॾेई निकिती हुई। रईस मञा थी मुंहिंजी ग़लती आहे, पर असुल ग़लती जेका आहे सा रईसाणी सकीना जी अथव।
वरी मूं मथां इल्जाम थी हणे पई। सकीना खे तू छॾ, हिन जी मूंखे सॼी ख़बर आहे। बाक़ी जेको मूं तूं मथां भरोसो कयो उनजो सिलो तो कहिड़ो ॾिनो? साहिब इन ग़लती जी माफ़ी नथी मिली सघे? न भाई न, बस तुंहिंजो इहो ॾोह माफ़ीअ जे क़ाबिल आहे ई न। तो अहिड़ो संगीन ॾोह कयो आहे जेके कॾहिं बि माफ़ नथो करे सघिजे। हिन खां अॻु में जो मुंहिंजो दिमाग़ फिरी वञे ऐं मां मोहबती माण्हूअ मां फिरी नफ़रती बणिजी वञा ऐं औरतुनि जी इज़त करणु छॾे ॾियां ऐं तोखे हिन हवेलीअ मां धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियां। निकिरी वञ लेता हूं। साहिब बस सिर्फ हिकु चक्कर मूंखे माफ़ी ॾियो। तो मुंहिंजे ख़ुशियुनि में ज़हर मिलाए छॾियो, हिन वसंदी हवेलीअ खे वीरान करे हली वई आहियां। हिकु शरीफ औरत खे बदनाम कई, अञा चए थी त मां तोखे माफ़ी ॾियां? न, कॾहिं बि न। हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, जे सुभाणे सिज में मुंहिंजे ॻोठ जे हदुनि खां ॿाहिरि न निकिरी वई आहियां त तुंहिंजो लाश को दफ़नाइण वारो बि न हूंदो। रईस हिनजे मुहाबे मूंखे माफ़ कयो। हिन वक़्त हिन खां वधीक मूं वटि को बि वास्तो न आहे। मर्ज़ी जो मालिक हिन जी लॼ रखी क्या मूंखे धिकारे ॿाहिरि कढी छॾी? तूं मालिक आहीं। या अल्लाह, हर दफ़े तो हिन मोहबती माण्हूअ जे मथां एॾा ॿार उछली जेके हिन जे सहण को वधीक हुजनि। मूंखे सब्र जी तौफ़ीक़ अता फरमा, सब्र जी तौफ़ीक़ अता फरमा। अच्छा भाई वन जवाए तो हली वन भाई, बातों के माफ क्यों? हली वन साईं खाली वेंदस, मां त इन्ही ॻोठ में रहंदसि, केॾां वञा? न भाई, तोखे मां हिते रहण जी इजाज़त हरगिज़ न ॾींदुसि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रख त वरी कॾहिं भुलिजी बि हिन हवेलीअ में पंहिंजो पेर न पाइजां। रईस ये भी तव्हांजा मूं मथां लख थोरा, जो मूं लाचार मथां एॾो वॾो थोरो कयो अथव। अलाह ख़ुशि रखंदो। सर, पुलिस कुछ भी न कंदी, जेको कुछ करणो पवंदो असां कंदासीं। भूतारा साईं जी हालार खां पलांद न वरितासीं न त हू अञा बि वधीक ॻीची पइजी वेंदो। सिर्फ़ 2 ॾींहं सब्र कयो, हुन वाइदो कयो आहे जेकॾहिं 2 ॾींहनि खां पोइ हुन हालार ऐं हालार जे माण्हुनि खे गिरफ़्तार न कयो त पोइ मां पाण हालार खे ॿुधाईंदुसि त बहादुर ख़ान केतिरी ताक़त थो रखे, केतिरी ताक़त। बाबा साईं पंहिंजे माण्हू जो पाण पलांद कंदासीं, पाण। बाबा साईं नए डीएसपी आसरो त ॾिनो आहे पर कंदो कुछ भी न। फिरोज़
मां कानून जी इज्जत तो कयां, इन लाइ ख़ामोश आहियां। न त हालार मूंखां वॾी ताक़त कोन थो रखे। जेकॾहिं मां चाहियां त मां पंहिंजे हमराहनि सां उन जी औताक में दाख़िल थी उन खे उते ई ख़तम कयां, पर मां अजायो खून वहाइण नथो चाहियां। इन लाइ सब्र में आहियां। ॾिसूं था त नओं DSP कहिड़ा कदम थो खणे। हालार भॻो कोन थो वञे। हूअं बि पल्लव पुराणा न आहिनि थींदा। जीअं तव्हां मुनासिब सम्झो बाबा साईं। बालू, तूं कुछ पैसा खणी रामान जे पोयनि वटि पहुचाए ऐं उन खे तसली ॾे त रहमान जो पलांद असां कंदासीं। रहमान जो खून रायगान न वेंदो, इंसाफ़ थींदो, ज़रूर इंसाफ़ थींदो। जेकॾहिं कानून इंसाफ़ न कयो त पोइ बहादुर ख़ान पाण इंसाफ़ कंदो, पाण।